टंडे मोहम्मद खान में सिंध के मेहमान नवाज सियासतदान अगूणे MPA मरहूम पीर मोहम्मद सईद जान सरहंदी की 17वीं वर्सीअ ते कोठायल मच कचहरी तकरीब में संदस इंसान दोस्त अवामी ख़िदमतन ते अदीबन कलमकारन साझे वंदन खेस मजता तौर अज़ीम इंसान करार दिनों। मच कचहरी में सिंध के मुख्तलिफ़ इलाइक़न खां आयल सुगड़न पंहिंजा ॾोर भेत गुजारतूं लतीफ़ जूं वायूं ॿुधाए इन मौके ते केटी न्यूज़ सां पंहिंजा वीचार वंडींदे चयो त हज़रत आगा पीर मोहम्मद सईद जान सरहंदी जेका सियासी समाजी रूहानी मज़हबी इल्मी अदबी शख्सियत हुई ऐं मुंहिंजो वालिद साहब हो उनजो अॼु 17वीं वर्सी आहे। अॼु उनजे वफ़ात जो ॾींहुं आहे। उन ते असां उनजी यादि में उनखे यादि जा गुलाब अर्पण जी यादि भेटा ॾियण लाइ असां हिकिड़ी तकरीब मुनक़द कई आहे। असां सुगड़नि जी कचहरी बि रखी आहे जेके शाह भिटाई जूं वायूं बेत ऐं परोलियूं वग़ैरह सभु चई रहिया आहिनि। नालो हर को तो कमाए को सुठो को ख़राब पर शख्सियत का हूंदी आहे। पाण जेको आहे कायदे आज़म मोहम्मद जिना पाकिस्तान ठहण खां वठी उन्हनि जा बि स्टेज ड्यूटी फ़राइज़ अंजाम ॾेई चुका आहिनि। पोइ भुटे साहब जे ज़माने MPA रहिया। पोइ भुटे साहब खे जॾहिं फांसी आई त पाण उन टाइम वाहिद माण्हू आहे। पोइ सिंध में जे गाइबाना जनाज़े नमाज़ कराई जंहिंजी पैदाइश में उन्हनि खे जेल मोकिलियो। पीर सईद जान टन मोहम्मद खान जी घोड़े पाड़े जी वॾी शख़्सियत हो। पाण फ़ैसिला ज़बरदस्त कंदा हुआ, ग़रीबनि जी मदद कंदा हुआ। साईं खे यादि कयो अथनि जंहिंमें अची विया आहिनि अदीब शाइर सभु। सुगल कचहरी असांजी तहज़ीब आहे, असांजी सक़ाफ़त आहे जेका थियणु खपे जिते किथे। अॼुकल्ह न हुन जे बराबरि आहिनि। मच कचहरियूं ख़तमु थी विया आहिनि, उतां थी विया आहिनि। साईं आगा मोहम्मद सईद जान हिकिड़ो टंडे मोहम्मद खान जो बावकार शख़्सियत हो। अहिड़ियूं शख़्सियतूं तमामु घटि पैदा थींदियूं आहिनि ऐं असां टंडे मोहम्मद खान वासियुनि खे साईं सईद जान आगा ते फ़ख़्रु आहे। मोहम्मद सईद जान सरहंदी यादगार कमेटी जे तरफ़ां फिंदियत बि संगत चाक टंडो मोहम्मद खान जे पारां पीर आगा मोहम्मद सईद जान सरहंदी जी 17वीं वर्फ़ी ऐं मच कचहरी जी तकरीब हली रही आहे, जंहिंमें सिंध जे परे परे जे इलाइक़नि खां फुगड़ शाइर अदीब दानिशर मौजूदु आहिनि। ऐं सम्झां थो इन्हनि इहो सुठो हिकिड़ो साउंड आहे असांजे ॿोलीअ जे लाइ, असांजे कल्चर जे लाइ, असांजे रस्मो रवाज खे ज़िंदा रखण जे लाइ अहिड़ियूं महफ़िलूं थियणु खपनि। पोइ कहिड़े न कहिड़े बहाने सां जीअं वर्सीअ जे मुनासिबत सां साईं आगा जान जे जेका आहे शख़्सियत आहे उन जे हवाले सां ही जेका अॼु मच कचहरी थी आहे, इहो इन मंझि हिकिड़ो ॿोलीअ जा सिंगार भिटाई लतीफ़ियात जो मरहलो बि हिते शुरू थियो आहे। सुठी ॻाल्हि आहे। असांजी अॼु जी मौजूदु शख़्सियत साईं सईद जान सरहंदी साहब हिकु बुज़ुर्ग हस्ती सां गॾोगॾु हिकिड़ी सियासी समाजी शख़्सियत हो जंहिंजे ज़िंदगी जा मुख़्तलिफ़ पहलुअनि ते अॼु रोशनी विधी वई ऐं हिकिड़ी यादगार कमेटी तश्कील ॾी वई जेका हर साल साईं जे जेको वर्सी जो प्रोग्राम मल्हायो वेंदो। मरहूम पीर मोहम्मद सईद जान सरहंदी पंहिंजी हयातीअ में सिंध ऐं पाकिस्तान जे सियासी हलचल मार्शला वारे कारे दौर में सियासी सरगर्म जे करे केतिरा ई अताब ॾिसी पंहिंजे कोल ऐं फ़ैल ते क़ाइमु रही ज़िंदगी गुज़ारी। कैमरामैन ख़ादम जिस्कण सां गॾु ग़ुलाम नबी कीरियो, KTN न्यूज़ टंडो मोहम्मद खान।